वल्लज़ीन यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फवाहिश व इज़ा मा ग़ज़िबू हुम यग़फ़िरून वल्लज़ीन इस्तजाबू लिरब्बिहिम व अक़ामुस्सलाह व अम्रुहुम शूरा बैनहुम व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून वल्लज़ीन इज़ा असाबहुमुल बग़य हुम यंतसिरून सदक़ल्लाह व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। पंजवें सिपारे सूरत शूरा जूं चंद आयत हवाले साम्हूं तिलावत कई वयूं। इन्हनि आयतुनि में अल्लाह ताला पंहिंजे उन्हनि नेक बाननि जूं ख़ासि वस्फ़ूं बयानु फरमायूं जेके दुनिया में भी कामयाब थी विया त आख़िरत में भी कामयाब थी विया। कोई कहिड़ा माण्हू आहिनि जेके दुनिया ऐं आख़िरत में कामयाब थी विया। अल्लाह साईं उन्हनि जो मुख़्तसर तारुफ़ इन्हनि आयतुनि में बयानु फरमाई वल्लज़ीन यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फवाहिश। रब फरमायो कामयाब थी विया मुंहिंजा उहे नेक बाना दुनिया ऐं आख़िरत में जेके बचनि था कबीरनि गुनाहनि खां ऐं बेहयाइनि बुछड़ाइनि खां। ये कामयाब थी कबीरा गुनाहन कड़ा। हदीस में अचे तो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पर नंबर ते कबीरो गुनाह अल इशराक बिल्लाह अल्लाह जी ज़ात सां ॿिए खे शरीक बनाइण। इहो सभ खां वॾे में वॾो कबीरो गुनाह। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो इन्नल्लाह ला यग़फिरु अन युश्रक बिहि व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। फरमाई ज़मीन ऐं आसमान जेतिरा तव्हांजा गुनाह हुजनि जबलनि ऐं पहाड़नि जेतिरियूं तव्हांजूं ग़लतियूं हुजनि मां चाहियां त माफ़ करे सघां थो पर शिरक जो ज़रो बि मां रब माफ़ न कंदोसां। जीअं मुड़ुस ज़ाल जी हर ग़लती बर्दाश्त करे ईंदो मानी कच्ची पकी बचाई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे ईंदो। भाॼी में लूण मिर्च घटि वधि विधई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे ईंदो। औलाद जी सही नमूने सां तरबियत न कई घर जी सफ़ाई सुथराई सेटिंग सही न कई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे ईंदो।
लटा सही नमूने सां न धोतई, स्त्री सही न कई, शरीफ मुखस पंहिंजे ज़ाल जी इहा ग़लती बि बर्दाश्त करे वेंदो। पर जेकॾहिं ज़ाल मुड़ुस जे मोहबत में मुड़ुस जे पीउ सहुरे खे शरीक कयो, मुड़ुस जे भाउ ॾेर खे शरीक कई, इहा एॾी अज़ीम ग़लती आहे जो गैरतमंद मुड़ुस कॾहिं बि ज़ाल जी इहा ग़लती बर्दाश्त न करे सघे। अल्लाह सही भी यही तो फरमाए, इन्नल्लाह ला यगफिरु अन युश्रक बिहि व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। फरमाए ज़मीन ऐं आसमान जेतिरियूं तव्हां जूं ग़लतियूं हुजनि, जबल ऐं पहाड़नि जेतिरा तव्हां जा गुनाह हुजनि, मां रब चाहियां त माफ़ करे सघां थो, पर शिरक जो ज़रो बि मां माफ़ न कंदो सां, छो त इहो मुंहिंजे गैरत जो मसइलो आहे। इन जे करे अल्लाह साईं फरमायो, व अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदउ मअल्लाहि अहदा। रब फरमायो, मस्जिदूं मुंहिंजा घर अथव, तंहिंजे करे मुंहिंजे घर में मूंखां सवा कंहिंखे बि सॾु न कजो। मस्जिद मुंहिंजो घर आहे, मुंहिंजे घर में मूंखां सवा कंहिंखो बि का शइ न घुरो। बाबा उताक हुजे लुंड साहब जी, महिमान हुजे लुंड साहब जो, ऐं लुंड साहब जो महिमान लुंड साहब जे उताक में वेही वरी एजाज शोरे साहब ॾे फोन करे त मूंखे मानी तूं खारा, चांहि मूंखे तूं प्यार। ॿुधायो हिन लुंड साहब खे कावड़ ईंदी की न? अड़े ज़ालिमा, उताक मुंहिंजी, बंगलो मुंहिंजो, तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे उताक में वेही करे ॿियनि खे तो मानीअ जो चवीं, ॿियनि खे तो चांहि जो चवीं। छा मां तुंहिंजी मानी ऐं चांहि में खुटी पियो आहियां? निकिरी वञ मुंहिंजे उताक मां, ॿीहर मुंहिंजे उताक में न अचिजांइ। हिन लुंड साहब खे एॾी गैरत थी अचे जो हिन जे उताक में महिमान ॿिए खे तो मानीअ जो चवे, ॿिए खे तो चांहि जो चवे, हिन जी गैरत बर्दाश्त नथी करे सघे त अल्लाह त लुंडनि खां बि वधीक गैरतमंद आहे, जेको रब जे घर मस्जिद में वेही करे रब खे सॾु न करे ऐं चवे, या रसूल अल्लाह तूं मुंहिंजी मदद कर, या अली तूं मुंहिंजी मदद कर, या गौसे आज़म दस्तगीर तोखे मुंहिंजी पारत थई, बिट जा बिटाई तूं सगाई कजां, सेवण वारा साईं मां तुंहिंजो स्वाली, तूं अल्लाह जो स्वाली। रब खे बि कावड़ ईंदी आहे, रब फरमाईंदो आहे, तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे घर मस्जिद में वेही करे मुंहिंजे नबीअ ऐं रसूलनि खे थो सॾु करी, मुंहिंजे दोस्तनि ऐं वलियनि खे थो सॾु करी। अरे ज़ालिम, छा मां रब खुटी पियो आहियां छा? निकिरी वञ मुंहिंजे घर मस्जिद मां। मस्जिद पंहिंजी जाते पर फरमाईंदो आहे, आसमान बि मुंहिंजो आहे, ज़मीन बि मुंहिंजी आहे, उखरुज मिन समाई उखरुज मिन अर्ज़ी, मुंहिंजे आसमान ऐं मुंहिंजे ज़मीन मां निकिरी वञ, तोखे कोई हक़ न आहे जो मुंहिंजे आसमान जे छत जे हेठां, मुंहिंजे ज़मीन जे फर्श जे मथां तूं ज़िंदगी गुज़ार। तो जहिड़ो किनो इंसान हिन काइनात में न आहे जो तो मां रब जी गैरत खे चैलेंज ॾिनी आहे। एॾी रब खे कावड़, तुंहिंजी घरवारी तुंहिंजे साम्हूं वेठी हुजे ऐं पंहिंजे घरवारी जे साम्हूं ॿी माईअ खे चई त मूंखे पाणी तूं प्यार, ॿी माईअ खे चई त मुंहिंजे लाइ मानी तूं खणी आ, मुंहिंजा लटा तूं खणी आ। ॿुधायो ज़ाल खे कावड़ ईंदी की न? सोचेसि त डंडो ई हिकिड़ो कंद वारो। मां हिन घर जी मालिकाणी आ, तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे साम्हूं ॿियनि खे तो मानीअ जो चवीं। ज़ाल खे एॾी गैरत थी अचे जो मुड़ुस जे मोहब्बत में पहाड़ खे बर्दाश्त नथी करे सघे,
निगानी निगानी के बर्दाश्त नहीं करे सके तो अल्लाह तसबकुम वदी गैरतमंदा फरमाई फइन्नहु यालमु सिर्र व अख्फा। अल्लाह से फरमायो तमा बजगा किथे वेठा हुंदा हो मुंडो मुंडे सा मिलाए करे तमा कचहरी कंदा हो। अल्लाह से फरमायो फइन्नहु यालमु सिर्र व अख्फा। क्या कमरे जी कुंड में तवा कचहरी कंदा हो ओ तो मुखे पतो आ पर अल्लाह से फरमायो जेको दिल में तवा सोचींदा हो वो भी मरब के पतो। नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। अल्लाह से फरमायो तो मत साज रगुल को भी तवा के वधी करे जो हां उदऊनी अस्तजिब लकुम। जॾहिं बि मूंखे सॾींदो मां तव्हांखे जी सां जवाब ॾींदुसि। तव्हांखे हया नथो अचे जो वेझे वारे रब करीम खे छॾे करे परे वारनि खे पिया सॾे। अॼु वाइदो कयो त सॾींदासीं सिर्फ़ु रब जी ज़ात खे। मुश्किल कुशा केरु अलाह जो नालो ज़ोर सां वठो पछाड़ीअ ताईं सवाबु थींदो। हाजत रवा केरु नज़र न्याज लाइ केरु रुकू ऐं सजदे जे लाइ केरु पुटनि ऐं न्याणियुनि ॼण वारो केरु इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक केरु मौत हयाती जो मालिक केरु नफ़े नुक़सान जो मालिक केरु आलिमुल ग़ैब हर शइ खे हर वक़्त में ॼाणण वारो केरु। ये रब जी सिफ़त। नबियन के जेको इल्म आहे वो रब जे इल्म जो मोहताज आहे। अल्लाह से ॼाणाए त नबी खे ख़बर पवंदी आहे न ॼाणाए त नबी खे कोई पतो कोन पवंदो आहे। याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे उलुल अज़्म पैगंबर आहे। उन जो पुट मिस्र जो बादशाह लॻो पियो आहे। 40 साल हज़रत याकूब अलैहिस्सलाम रोए तो जो पतो कोन तो पइस त मुंहिंजो पुट काथे। 40 साल किनान जे खूह में हुयो उते त पतो कोन पियो याकूब अलैहिस्सलाम खे। मिस्र जे बाजार में विकाम जे पियो तॾहिं बि याकूब अलैहिस्सलाम खे पतो कोन पियो। जेल में हुयो बच्चो तॾहिं बि पतो कोन पियुसि पर मिस्र जो बादशाह बणिजी वियो तॾहिं बि याकूब अलैहिस्सलाम खे पतो कोन थो पए त मुंहिंजो पुटु काथे आहे। रोई करे पंहिंजे पुटनि खे थो चए या बनी यज़हबू फतहस्ससू मिन यूसुफ वाखी। ओ मुंहिंजा पुटो महिरबानी कयो मुंहिंजे पुट यूसुफ जी जांच त कयो ॻोल्हा त कयो मुंहिंजे पुट यूसुफ जी। छो त पुट मरी वेंदो आहे त एतिरो सदमो कोन पहुचंदो आहे। महीनो 2 महीना 6 महीना साल अबो अमा रोई करे बच्चे खे विसारे छॾींदा पर जेकर पुटु गुम थी वेंदो त सालनि जा साल उहो पुटु पंहिंजे पीउ मां खां विसरंदो न आहे। وَابْيَضَّتْ عَيْنَاهُ مِنَ الْحُزْنِ فَهُوَ كَظِيمٌ। क़ुरान तो फरमाए याकूब अलैहिस्सलाम जूं अखियूं रोई रोई अछियूं थी वयूं। पतो कोन थो पए त मुंहिंजो पुटु काथे आहे। बाबा ड्रामो त कोन हो नी, ड्रामो त कोन हो नी। जेकॾहिं ईअं चवंदो त मूंखे ड्रामो याकूब अलैहिस्सलाम खे हर शइ जी ख़बर हुई अरू बरू पियो रोए त पोइ त ईमान ई हलियो। ड्रामो न हो हक़ीक़त ई ख़बर न आहे रब नथो ॼाणाए। वरी रब जंहिंमहिल ॼाणाइण ते अचे ॿाहिरनि जॾहिं हज़रत यूसुफ खे सुञातो
क़ालू इन्नका लअंत यूसुफ, भाइरनि चयो छा तूं अलबत्ता यूसुफ आ। उते विया ख़ैर वठण जे। क़ालू या अय्युहल अज़ीज़ मस्सना व आलना ज़ुर्र वजीना बिबिज़ाअतिन मुज़जातिन फ़अवफ़ि लनल कैल वतसद्दक़ अलैना इन्नल्लाह यजज़िल मुतसद्दिक़ीन। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जो बादशाह लॻो पियो आहे। अॼु ॿाहिरि पेनू फ़क़ीर बणिजी करे हज़रत यूसुफ जे आॾो वञी बीठा। चऊं ओ अज़ीज़ असांखे ॾाढी तकलीफ़ पहुती आहे, असांजे आल याल खे बि ॾाढी तकलीफ़ पहुती आहे। असां नबूवत जी ख़ानदान जा माण्हू आहियूं, असांजो बाबो नबी ॾाढो नबी पर ॾाढो नबी। असां हेॾा ग़रीब थी चुका आहियूं, असां वटि पैसो कोई कोन्हे को। वतसद्दक़ अलैना, असां सदके जा मुस्तहिक़ आहियूं, सदके में कुझु असांखे ॾे। बसि पोइ यूसुफ अलैहिस्सलाम जी दिलि छिॼी पई। पोइ ॿाहिरनि खे चई क़ालू इन्नका लअंत यूसुफ, क़ाल हल अलिमतुम मा फ़अलतुम बियूसुफ व अख़ीही इज़ अंतुम जाहिलून। जो सुभान मां सम्झां थो त शायदि तव्हां मूंखां वधीक थकियल ॼण प्लास्टिक जा माण्हू वेठा आहिनि, कुझु ई कोन। क़ाल हल अलिमतुम मा फ़अलतुम बियूसुफ व अख़ीही इज़ अंतुम जाहिलून। यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे भाइरनि खे चयो छा तव्हांखे पतो आहे त यूसुफ ऐं हुनजे भाउ बिन्यामीन सां तव्हां छा कयो? उहा तव्हांखे ख़बर आहे? भाइर हिक ॿिए पिया निहारनि। हिन बादशाह खे इहा ख़बर कीअं पई? ज़रे हिक ॿिए ॾे निहारियूं, ज़रे हज़रत यूसुफ ॾे निहारियूं। पोइ पहिरियों त हुननि खे शक हुयो, पोइ शक वरी थोरो यकीन में तब्दील। छो त हिन राज़ जी त कंहिंखे ख़बर कान आई त हिननि भाइरनि यूसुफ खे खूह में उछलायो, बिन्यामीन खे मारो ॾिनो, यूसुफ खे मारो ॾिनो। इहा त सिर्फ़ु यूसुफ खे ख़बर आहे, हुनजे भाइरनि खे। बादशाह वटि इहा ख़बर कीअं आहे? क़ालू इन्नका लअंत यूसुफ, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे भाइरनि चयो छा तूं अलबत्ता यूसुफ ई जा। सचो सुभान। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो क़ाल अना यूसुफ, हाँ मां तव्हांजो नंढड़ो भाउ यूसुफ आहियां, जंहिंखे तव्हां ॿधी करे मारूं ॾेई करे खूह में उछलायो। वहाज़ा अख़ी, ही मुंहिंजो भाउ बिन्यामीन आहे। क़द मन्नल्लाहु अलैना, अॼु जा मक़ाम ऐं मनसब ते मूंखे ॾिसो था। ही न मुंहिंजो कमाल, न मुंहिंजे बाबे जो कमाल, हीअ रब्बुल आलमीन जी कुदरत जो कमाल आहे। इन्नहु मन यत्तक़ि व यस्बिर फ़इन्नल्लाह ला युज़ीउ अजरल मुहसिनीन। बेशक जेको तक़वा इख्तियार कंदो, परहेज़गारी इख्तियार कंदो, सब्र कंदो, अल्लाह ताला मुजाहिदनि जे अजर खे ज़ाय कोन कंदो आहे। नेकोकारनि जे अजर खे रब ज़ाय कोन कंदो आहे। हीअ रब जी महिरबानी आहे। भाइरनि हज़रत यूसुफ खे चयो वारो कर, जल्दी कर हल, बाबो राति ॾींहुं रोए थो पियो। रोई रोई पंहिंजे अखियुनि जो नूर बि विञाए चुको आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो
इन वक्त मां मसरूफ़ आहियां, मुल्क में ॾुखर हालात मूंखे इजाज़त नथा ॾियनि जो मां होॾां हली सघां। ये मुंहिंजी कमीज़ खणी वञो, सचो सुभान अल्लाह। इज़हबू बिक़मीसी हाज़ा फ़अल्क़ूहु अला वजहि अबीयात बसीरा वातूनी बिअहलिकुम अजमईन। ये मुंहिंजी कमीज़ खणी वञो, तव्हां त पहिरीं मुंहिंजे कमीज़ खे कूड़ी रत हणी करे मुंहिंजे बाबे खे रोयो हो। अॼु हीअ मुंहिंजी कमीज़ खणी वञो, मुंहिंजे अबे जे चेहरे ते वञी रखो। इंशा अल्लाह मुंहिंजो अल्लाह मुंहिंजे बाबे खे जवानी वारी नज़र मोटाए ॾींदुसि। कुरान तो फमवलम्मा फसलतिल ईर क़ाल अबूहुम इन्नी लअजिदु रीह यूसुफ लौला अन तुफन्निदून। ओॾो मिस्र मां काफ़िलो निकितो, हज़रत यूसुफ जी कमीज़ खणी 400-500 किलोमीटर जो पंधु हुयो। अॼु हज़रत याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे कखाई झूपड़ी मां लठड़ी ते ॿाहिरि निकिरी आयो, पंहिंजे घर जे भातियुनि खे चई इन्नी लअजिदु रीह यूसुफ, अॼु मूंखे यूसुफ जी खुशबू पई अचे। लौला अन तुफन्निदून, जेकर मूंखे चरियो न सम्झो त ॻाल्हि सही अथव। हाओ रब तुंहिंजी कुदरत जो कमाल। 3 किलोमीटरनि जे पंध ते खूह में हज़रत यूसुफ पियो आहे, पतो कोन थो पवे मिस्र जे बाज़ार में विकामे पियो। याकूब खे पतो कोन पियो पए मिस्र जो बादशाह लॻो पियो आहे। हज़रत याकूब अलैहिस्सलाम खे पतो कोन थो पए अॼु 500 किलोमीटर जे पंध खां यूसुफ जे कमीज़ जी खुशबू किनान में हज़रत याकूब खे पियो सिंगारे। त नबीअनि रसूलनि जो इल्मु अल्लाह जे इल्म जो मोहताज हूंदो आहे। रब ॼाणाए त नबीअ खे ख़बर पवंदी आहे, न ॼाणाए त नबीअ खे कोई पतो कोन पवंदो आहे। ऐं जेकर तव्हां इहो अक़ीदो रखंदव त नबीअ खे हर शइ जी ख़बर आहे, त इहा नबी साईं जी तारीफ़ न आहे। जेकर तव्हां इहो अक़ीदो रखंदव त नबी खे ग़ैब जो इल्मु आहे, त इहा नबी जी तारीफ़ न आहे, बल्कि नबी जी बेअदबी पिया। मां तव्हां खां पुछां थो, निमरूद हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा हथ पेर ॿधी पींग ते विहारे करे फ़ैसिलो कयो, हर कूहु वंसुरू आलिहतकुम इन कुंतुम फाइलीन। इब्राहिम खे बाहि में साड़ियो, पंहिंजे महबूदनि इलाहनि जी मदद कयो। मां तव्हां खां पुछां थो, उन वक़्त में हज़रत इब्राहिम खे ख़बर हुई छा त हीअ बाहि मुंहिंजे मथां गुलज़ार थी? जेकर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे अॻे ई ख़बर पइजी वई त हीअ बाहि बज़ाहिर बाहि अंदर बाग़ आहे, पोइ कमाल कयो बाबा, हिते जो तव्हां पलाल खे बाहि ॾियो ऐं मूंखे अॻे ई ख़बर पइजी वञे त हीअ पलाल में जेका बाहि आहे बज़ाहिर बाहि अंदर बाग़ आहे, भली मूंखे उछलाए, अॻे ई मूंखे ख़बर हुजे त पोइ मुंहिंजो कमाल आहे। मूंखे त अॻे ई ख़बर आहे। समझो था अलाए कोन था सम्झो, ख़बर न हुई। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे यकीन हुयो त मां बाहि में सड़ी वेंदुसि, जली वेंदुसि, बाहि जो कमु साड़णु जलाइणु। पर इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो, मूंखे सड़णु क़बूल आहे, मूंखे जलणु क़बूल आहे, मूंखे मरणु क़बूल आहे, पर रब जी तौहीद, रब जे हुक्म खे मां न छॾींदुसि। कमाल हिन खे चइबो आहे। उजन वाला बाहि में उछलायूं, उन वक़्त में रब फरमाया नार कूनी बरदम व सलामन अला इब्राहिम।
ओ पाए मुझे खलील जे मथो थदी ऐं सलामती वारी बणिजी वन तो आ जलंधर बाग हिकड़े सेकंड में बाग बणिजी वई, गुलजार बणिजी वई। इब्राहिम अलैहिस्सलाम जन्नत जी पोशाक पाए करे भाई मां मुस्कुराए करे बाहर निकतो त निमरूद उनजे फौजन जे ज़ुबान ते भी ये लफ्ज़ हुया नेमर रब रब इब्राहिम वारे वाह इब्राहिम रब आए त तुंहिंजो रब आ जंहिं हिकिड़े सेकंड में जलंधर पाए खे गुलजार बनाए छॾियो। कमाल हिन खे चइबो अथव। मां तव्हां खां पुछां थो इब्राहिम अलैहिस्सलाम हज़रत इस्माइल खे ज़िबे पियो करे, छा इस्माइल खे ख़बर हुई छा ग़ैब जो इल्मु हुयुसि त इहा काथी मुंहिंजे कंध ते न वहंदी? जेकर अॻे ई ख़बर हुजे सा ग़ैब जो इल्मु हुजे सा त पोइ कमाल चइबो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माइल अलैहिस्सलाम के फमा इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुक फंजुर माज़ा तरा। ओ मुंहिंजा पुट इस्माइल मां ख्वाब में ॾिसां थो त रब जो हुकुम थियो आहे मां तोखे ज़िबे थो कयां। फंजुर माज़ा तरा, पुट तुंहिंजी राय छा आहे, तुंहिंजो मशवरो छा आहे? क़ाल या अबति इफ़अल मा तुमर। इस्माइल चयो अब्बा जल्दी कर, देर न कर, ही त हिकड़ी जान आ मुंहिंजे जिस्म ते जेतिरा वार आहिनि एतिरियूं रब मूंखे जानू ॾे, मां रब जे हुक्म ते क़ुर्बान करण जे लाइ तयार। फलम्मा अस्लमा वतल्लहु लिलजबीन। समझो सुभान अल्लाह। कुरान तो फरमाए इब्राहिम जो भी पक्को इरादो आहे त पुट ज़िबे थी वञे। इस्माइल जो भी पक्को इरादो आहे त मां अल्लाह जे रस्ते में रब जे हुक्म ते कुस्ती वञा। अबे खे चई बाबा पहिरें नंबर ते मूंखे पेशानी भरियल वेठा, ॿिए नंबर ते पंहिंजे अखियुनि ते पटी ॿध, थी सघे थो अबे जी शफ़क़त वारी नज़र पुट जे चेहरे ते पइजी वञे ऐं पिदर जी शफ़क़त ग़ालिब न थी वञे, अल्लाह जे हुक्म जे ताबीर में देर न थिए। समझ में अचे थो त माना हज़रत इब्राहिम खां वधीक इस्माइल जी को न डुगो इस्माइल। हा ही ॾिसो था बसि ॻाल्हाइण जहिड़ो ही उथी बि बाबा तो कौन कौन अञा ही बि वॾो माना कुर्बानी वॾी ही नहीं इसमें। कुहण सोलो कुछ जंग ॾुखियो कुहंदा त असां मुर्गियूं बि कुहंदा आहियूं, बकर गाबा पाॾा बि कुहंदा, कुछ जंग ॾुखियो ठीकु आहे पुट पर रब जो हुकुम हुयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अखियुनि ते पटी ॿधी, इस्माइल खे पेशानी भरियल लेटायईं, उन जे कंध ते पोयां छुरी रखियईं। ओड़ो रब जो हुकुम थियो जिब्रील जी रबे जलील जल्दी कर, हिकड़े सेकंड में जन्नत मां हिकिड़ो दुंबो का हिकड़े सेकंड में 7 आसमान क्रॉस करे मक्के मदीने जे जबलनि खे पार करे मिना जे मैदान में पहुच। इब्राहिम इस्माइल खे ज़िबे थो करे, हिकड़े सेकंड में इस्माइल खे परे करे उन जी जाइ ते जन्नत जो दुंबो सुमार। हिकड़े सेकंड में हुकुम दियो। इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाहु अकबर जे करे काती वहाई, मुंडी लही वई, उथियो रोई करे रब खे चई या अल्लाह कुराड़प में बचड़ो ॾिनो बि तो हो, वरी तो हुकुम कयो मां तुंहिंजे हुक्म ते पंहिंजे बच्चे खे कुर्बान कयो आहे। या अल्लाह ये मुंहिंजी कुर्बानी क़बूल कर। अखियुनि तां पटी लाहे नज़र जो करे त इस्माइल मुस्कुराए थो पियो, जन्नत जो जानवर ज़िबे लॻो पियो।
इब्राहिम अलैहिस्सलाम खुद हैरान थी ना, ही छा थी। मूंखे चई त अखियुनि ते पटी बदल आयो, उन महिल उथी वियो, वरी दुंबो ई केॾो आयो, हैरान थी इब्राहिम। कुरान तो फरमा वरी काती खणी करे ज़िद करण जे लाइ अॻिते वधियो। अल्लाह से बाबा वदा तईना या इब्राहिम कद सद्दक़त रुया इन्ना कज़ालिक नजज़िल मोहसिनीन। ओ इब्राहिम तो पंहिंजो ख्वाब सचो करे ॾेखारियो। यार तू इम्तिहान में 100% पास थी वे। इस्माइल पाण कोन भॻो आ, इनखे मां बचायो आ, इहो ज़िबे थियण जे लाइ न आयो आ। इन जे नस्ल ऐं ख़ानदान मां मूंखे आख़िरी नबी मिठो नाले वारो मोहम्मद मुस्तफ़ा पैदा करे क़यामत ताईं हिन दुनिया खे आबाद करो। आलिमुल ग़ैब केरु आहे? हाज़िर नाज़िर हर जाइ ते मौजूद, हर वक्त सभिनि खे ॾिसण वारो केरु? या रब जी सिफ़त। जेकर तव्हां इहो अक़ीदो रखंदो त असांजो नबी हर जाइ ते मौजूद आहे, इहा नबी से जी तारीफ़ न आहे बल्कि नबी जी बेअदबी आहे। जेकर हिते भी असांजो सुहिणो नबी मौजूद हुजे त पोइ मौलवी जोगी खे वाइज़ करण जी कंहिं इजाज़त ॾिनी आहे? जेकर हिते भी असांजो सुहिणो नबी मौजूद हुजे त पोइ ॾाढा ॻाल्हाइण जी कंहिं इजाज़त ॾिनी आहे? या अय्युहल्लज़ीन आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम फौक़ सौति नबी। कुरान तो फरमा जिथे मुंहिंजो नबी मौजूद हुजे उते तव्हांखे वॾी आवाज़ सां ॻाल्हाइण जी इजाज़त न आहे। जेकर तव्हां ॾाढा ॻाल्हायो ज़िंदगी जा अमल चट थी वेंदव, पतो ई कोन पवंदो। जेकर नबी से हिते मौजूद हुजे पोइ मुंहिंजा अमल बचंदा? भली मां वाइज़ कया। सॼो ॾींहुं आबादगार जे होटल ते ड्रामा ऐं फिल्मूं ॾिसो, छा नबी से उते बि मौजूद आहे छा? मुड़िस पंहिंजी घरवारी सां बिस्तरे ते वेठो आहे, छा माअज़ल्लाह मोहम्मद मुस्तफ़ा तुंहिंजे अक़ीदे जे मुताबिक़ उते बि खट ते वेठो आहे छा? जेकर इहो तुंहिंजो अक़ीदो आहे पोइ लानत हुजे तुंहिंजे इन अक़ीदे जे मथां। मा यकून मिन नजवा सलासतिन इल्ला हुवा राबिहुम वला खमसतिन इल्ला हुवा सादिसुहुम। रब फरमा टे ॼणा किथे वेठा हो त चोथों रब तव्हां सां गॾु आहे। जेकर चार आहियो त पंजो रब तव्हां सां गॾु आहे, पंज आहियो त छहों रब तव्हां सां गॾु आहे। थोरा हुजो या घणा हुजो, जिथे बि हुजो, हर वक़्तु रब तव्हां सां गॾु आहे, तव्हांखे ॾिसे बि। तव्हां जी असां में साहु आहे बाबा, रूह जिस्म जे ज़रे ज़रे में आहे कि न? ॾिसण में अचे थो जिस्म जे ज़रे ज़रे में रूह आहे, ईअं बि रब काइनात जे ज़रे ज़रे में आहे, पर तव्हां असांखे ॾिसण में कोन्हे। खीर में मखण हूंदो आहे कि न? सॼे खीर में मखण आहे नी, असांखे ॾिसण में कोन थो अचे। हवा आहे नी, हर जाइ ते हवा आहे कि न? कान्हे। ॾिसण में कान थी अचे पर मञो था हर जाइ ते हवा मौजूद आहे। ईअं रब बि भली असांखे ॾिसण में न अचे पर असांजो अक़ीदो आहे त असांजो रब हर जाइ ते मौजूद आहे। बहरहाल पंहिंजा अक़ीदा सही कयो, पोइ इंशाअल्लाह माफ़ी मिली वेंदी।
गुनाहगार हर को आहे ते जेके वेठा आहियूं कहिड़ा गुनाहनि खां बचियल हर कंहिंखे पंहिंजे हाल जी ख़बर आहे ऐं गुनाह कयूं था का त टेक आहे कंहिंजी टेकंदे क्या मुला मौलवी जो आसरो अथव छा क्या पीर मुर्शिद तव्हांखे दिलासो ॾिनो आहे असांखे त इहा ई टेक आहे असांजो रब रहम राहिमीन आहे असांखे जेको नबी मिलियो आहे उहो रहमतुल लिल आलमीन आहे इंशाअल्लाह अक़ीदो सही हूंदो नबी साईं जे जमात जे कतार में बीहंदासीं किथों न किथों सणाई थी वेंदी 15 ॾींहं जिब्रील न आयो घणा ॾींहं वही जो सिलसिलो बंदि थी वियो मके जा मुशरिक चवनि पिया त मोहम्मद मुस्तफ़ा खां अल्लाह नाराज़ थी वियो आहे हू जेको जिब्रील पैगाम खणी ईंदो 15 ॾींहं थियो आहे अचे ई कोन थो नबी साईं खे ॾाढो ॾुख पहुतो सदमो पहुतो रब खां दुआ घुरूं या अल्लाह मूंखे शाइर चयूं काहिन चयूं मजनून चयूं मूंखे एतिरो ॾुख कोन पहुतो या अल्लाह मूंखे पत्थर हयूं उठनि जा ओज मुंहिंजे मथां उछलायूं मां मोहम्मद मुस्तफ़ा खे एतिरो ॾुख कोन पहुतो जेतिरो अॼु तुंहिंजे महबूब खे ॾुख पहुतो आहे जो मुंहिंजा दुश्मन मूंखे महिरा था ॾियनि त मोहम्मद खां अल्लाह नाराज़ थी वियो आहे या अल्लाह मूंखे मेंगनियाब न कर अल्लाह ताला उन ई वक़्त में जिब्रील खे हुकुम कयो जिब्रील जी रब जलील वन मुंहिंजे महबूब खे जो वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला ओ मुंहिंजा महबूब मूंखे तुंहिंजे चिमकंदड़ चेहरे जो कसम मूंखे तुंहिंजे कारल कारल ज़ुल्फनि जो कसम जेके तुंहिंजे सोने चेहरे मुबारक खे ढकिन पिया मा वद्दअक रब्बुक वमा कला तुंहिंजो सुहिणो चेहरो तुंहिंजा सुहिणा ज़ुल्फा ये ज़ुल्फ मुबारक ॿुधाइनि पिया त रब तोखां नाराज़ कोन्हे मां तोखे छॾियो बि कोन्हे तोखां नाराज़ बि कोन्हे तोखे छॾिया हा तोखे नाराज़ थिया हा त तूं एॾो सुहिणो कीअं हुजी सभु चओ सुभान इहो दलील आहे हिन ॻाल्हि जो तूं सुहिणो बि आहीं तुंहिंजा ज़ुल्फ बि सुहिणा आहिनि इहो दलील आहे त मा वद्दअक रब्बुक वमा कला तोखे छॾियो बि कोन अथमि तोखां नाराज़ बि कोन आहियां तूं अम्मा जे पेट में हुए तुंहिंजो अबो अब्दुल्ला तोखां जुदा थी वियो पर मा वद्दअक रब्बुक मां कोन छॾियो मांइ तूं 4 सालनि जो हुए तुंहिंजी अम्मा आमिना बि तोखां जुदा थी आई पर मा वद्दअक रब्बुक मां कोन छॾियो मांइ तुंहिंजो ॾाढो अब्दुल मुतलिब तोखां जुदा थी वियो पर मा वद्दअक रब्बुक मां कोन छॾियो मांइ मुंहिंजा महबूब तूं नंढड़ो हुए भुलिजी विए जबलनि में ववजदक ज़ालन फहदा सभु होबाज़ी पिया था ॾियो जंहिंखे निंड अचे उथी बीहे जिन खे वरी बीठे बि निंड ईंदी आहे उन्हनि जे लाइ हुकुम आहे त हलो पिया पर वाइज़ ॿुधो पिया दीन जी ॻाल्हि ॿुधो निंड हूंदी मां हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि तव्हां सम्झंदो बि उहो हिकिड़ो निंडी हुयो वाइज़ में वेठो मौलवी साहब वाइज़ में चयो फ़इलम तजिदू माअन फ़तयम्ममू सईदन तय्यबा पाणी न मिलेव त मिट्टी सां तयम्मुम करे नमाज़ पढ़ो हुन वक़्तु तयम्मुम न सम्झो घर आयो घर वारी जी चई पाणीअ जो कोरो भरिया त वुज़ू करे नमाज़ पढ़ा माईअ चयसि पाणी कोन्हे घुरिजे पोइ तो खणी आ त तो मले नमाज़ पढ़ा चई माना ही छा थो करूं चई मौलवी साहब राति वाइज़ में चयो फ़इलम तजिदू माअन फ़तयम्ममू पाणी न मिले त पोइ तो मलियो सो बाबा निंड में वाइज़ ॿुधंदो त पोइ अशरी मां ॻाल्हि हिकु कंदो सम्झंदो ववजदक ज़ालन फहदा नबी से गुम थी विया नंढड़ा पोइ
अब्दुल मुतलिब बैतुल्ला जे दर खे चंबड़ी दुआ पियो घुरे, या अल्लाह अब्दुल्ला जी हिकिड़ी निशानी ही मोहम्मद, या अल्लाह मां मोहम्मद खे ॾिसंदुसि अब्दुल्ला जी सिक लही वेंदी। अब्दुल्ला त जवानीअ में मूंखां जुदा थी वियो, उनजो यतीम बचड़ो हो मोहम्मद मुस्तफ़ा, या अल्लाह इन यतीम खे मां ॾिसंदुसि, मुंहिंजी बुख उञ लही वेंदी, मुंहिंजा ॾुख सभु लही वेंदा। ओ मुंहिंजा अल्लाह यो यतीम बचड़ो मूंसां तूं मिला। हेॾो अब्दुल मुतलिब दुआ पियो घुरे, होॾो ज़ालिम अबू जहल उठ ते सुवार आ, मोहम्मद मुस्तफ़ा आॾो वेठो आहे, अचे बैतुल्ला जे दरवाज़े ते उठ खे उछायई। अब्दुल मुतलिब खे तूं अबू जहल चवे, ओ अब्दुल मुतलिब यार हिन ॿार जी संभाल कर, हिन यतीम जो ख्याल कर, ही मामूली ॿार कोन अथई, सम्झ में अचे थो त असां सभिनी जी सरदारी ख़त्म कंदी। अब्दुल मुतलिब चयो, अरे ज़ालिम मुंहिंजे हिन यतीम सां दुश्मनी न रख, इहो मोहम्मद सिर्फ़ तुंहिंजो सरदार न आहे, इहो मुंहिंजो बि सरदार थी, पर सॼी काइनात जो इहो यतीम सरदार थींदी। ज़ालिम तोखे कहिड़ी ख़बर, उहो मुंहिंजो यतीम बचड़ो आहे, अञा अम्मा जे पेट में हुयो, हिन जी अम्मा पथरनि ते हलंदी त पथर बि पेरनि जे हेठों पछम भरिजी वेंदासीं। तोखे कहिड़ी ख़बर, उहो मुंहिंजो यतीम बचड़ो आहे, हीअ अञा अम्मा जे पेट में हुयो, हिन जी अम्मा उस ते हलंदी त ककर मथां छांव कयूं हलंदासीं। उहो मुंहिंजो यतीम बचड़ो अथई, हीअ अञा अम्मा जे पेट में हुयो, हिन जी अम्मा खूह मां पाणी भरींदी त खूह जो पाणी पाण ई मथे थी आमिना जे कदमनि में पवंदो हो। उहो मुंहिंजो यतीम बचड़ो आहे, हीअ अञा अम्मा जे पेट में हुयो, हिन जी अम्मा जबलनि में बकरियूं चाढ़ींदी त जबलनि जे पत्थर पत्थर मां, वणनि जे पन पन मां आवाज़ ईंदा, बुशरा लकी या आमिना फ़इन्नकी क़द हमलत बिसय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन। आमिना तोखे मुबारक हुजे, छो त तुंहिंजे पेट में जेको बचड़ो आहे इहो मामूली बच्चो न आहे, अॻियनि पोयनि 1.25 लख नबियनि ऐं रसूलनि जो सरदार थी। अल्लाह से उहो तो थोरो यादि ॾियारे, ववजदक ज़ाल्लन फ़हदा, मुंहिंजा महबूब तूं नंढड़ो हुए, भुलिजी विए जबलनि में, जीअं मूसा खे फिरौन जे घर में मां रब पालियो, इहे वक़्त जो फिरौन अबू जहल तोखे उठ ते खणी करे बैतुल्ला जे दर ते पियो पहुचाए, इहो बि मुंहिंजो तो ते थोरो अथई, उन वक़्त में तोखे कोन छॾियुमि सोना, हाणे तोखे कीअं छॾींदुसि। वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा, तोखे एतिरो ॾींदुसि जो तूं राज़ी थी पवंदे। साहबा फरमाइनि था, असांखे कॾहिं बि एतिरी ख़ुशी न थी जेतिरी इन वक़्त में ख़ुशी थी जॾहिं इहा आयतूं नाज़िल थियूं। नबी साईं मुस्कुराए करे फरमायो, मां अर्ज़ा, मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि, मां अर्ज़ा, मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि। लौ कान वाहिदुम मिन उम्मती फिन्नार, हिकिड़ो बि मुंहिंजो उम्मती कलमे पढ़ण वारो मुवहिद बाहि में हूंदो, मां राज़ी कोन थींदुसि। बाबा हिकिड़ो पीउ हुजे, हुनखे 10 पुट हुजनि, 10 ई जेल में हुजनि, हिकिड़ो पोइ 9 आज़ाद थी अचनि, हिकिड़ो जेल में हुजे, ॿुधायो पीउ खे मज़ो ईंदो? उहो ॾिंगो पुटु हुजेसि जेल में, चवंदो त भली इहो ॾिंगो आहे जेल में हुजे, चवंदो? ॾिंगो पुटु वरी कुदरतनि पीउ मां खे वणंदो अथव, पासो बि वरी उन ॾिंगे जो वठंदा, शरीफ़ जो पासो न वठंदा। ज़ाल खे चवंदो, या दूरी बि विकिण, या मैं बि तुआरी ॾींदुसि, इहो ज़मीन बि प्लाट बि गिरवी रखंदुसि, जेसि ताईं इहो ॾिंगो पुटु आज़ादु थी मुंहिंजे आॾो न ईंदो, तेसि ताईं मां आराम सां न वेहंदुसि। मुंहिंजे नबी फरमायो, अन लकुम वालिदुन, ओ मुंहिंजा उम्मतीओ, मां मोहम्मद बि तव्हांजे लाइ ईअं आहियां जीअं पीउ पंहिंजे पुटनि जे लाइ हूंदो। पर मां त चवंदो आहियां, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, पीउ खे पंहिंजा बच्चा एतिरो प्यारा न आहिनि जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा खे पंहिंजी उम्मत प्यारी।
नबी से फरमा अर्ज़ा मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि आख़िरत जे ॾींहुं लऊ कान वाहिद मिन उम्मती फिन्नार हिकिड़ो बि मुंहिंजो उम्मती कलमे पढ़ण वारो मुवहिद बाहि में हूंदो मां राज़ी कोन थींदुसि जेसि ताईं उहो बि बाहि मां निकिरी अचे जन्नत में न पहुचे। इंशाअल्लाह जन्नत में वेंदासीं। अक़ीदो सही बनाए, शिरकी अक़ीदो न हो। मौलाना मक्की साहब खां हिकिड़े माण्हू सुवाल कयो सही बरेलवियुनि जो कहिड़ो अक़ीदो शिरक वारो आहे? शीयनि खे त छॾियो, शिया वीचारा बने खां ॿार उन्हनि खे छॾियो, उन्हनि त क़ुर ताईं हथु खणी छॾियो आहे बसि। ॼण क़ुर ताईं हथु खयूं त बाक़ी बचो छो। बाक़ी बरेली उहे वीचारा उहे बि सुन्नी असां बि सुन्नी, उहे बि क़ादरी असां बि क़ादरी, उहे बि हनफी असां बि हनफी। ॾुख बरेलियुनि जो। मौलाना मक्की साहब खां पुछा कयूं साईं बरेलियुनि जो कहिड़ो अक़ीदो शिरक वारो आहे? त मौलाना मक्की साहब हुते बैतुल्ला में चयो त हुननि वीचारनि जो कहिड़ो अक़ीदो तौहीद वारो आहे? उन्हनि वीचारनि जा त सभु अक़ीदा शिरक वारा आहिनि। मां तव्हां खां पुछां थो क़ब्र जे मथां गिलाफ रखणु, चादरूं रखणु, इहो शिरक जो अक़ीदो आहे या तौहीद जो? क़ब्रुनि जे मथां किरोड़नि जा कुबा ठाहिण, इहो तौहीद जो अक़ीदो आहे या शिरक जो? क़ब्रुनि खे सजदा करणु, क़ब्रुनि खे हथ हलाइणु, क़ब्रुनि खे चुमियूं ॾियणु, क़ब्रुनि जा सजदा करणु, इहो तौहीद जो अक़ीदो आहे या शिरक जो? क़ब्रुनि ते माइनि खे वठी वञणु, बासूं खणी वञणु, इहो तौहीद जो अक़ीदो आहे या शिरक जो? क़ब्र वारे खे सॾु करणु त महिरबानी कर मुंहिंजो ही मसइलो हल कर, मुंहिंजी मदद कर, इहो तौहीद जो अक़ीदो आहे या शिरक जो? हिन वीचारनि जा अक़ीदा त सभु शिरक वारा। केॾियूं नातूं भलियूं था पढ़नि, मीलाद हद इश्क में नाच पिया था कनि, देगियूं लाहिनि। दुआ कयो अलाह हिननि जे अक़ीदे खे सही करे। असां त दुआ था घुरूं अलाह ताला हिननि जे अक़ीदे खे सही करे। नबी सां केॾी मुहबत अथनि, वरी रस्तो शिरक वारो वरितो अथनि। असां दुआ ई घुरी सघूं था ॿियो छा। पीर दिलबर साईं मातली वारे उन त ख़ुदि चयो आहे त वसियतनामो लिखियो अथई त मां मरी वञा त मुंहिंजी क़ब्र पकी न कई। छो त ॾिसी आयो आहे न मके मदीने में सहाबा जूं मज़ारूं, तुर्कीअ में वियो आहे, वसियतनामे में लिखियो अथई त मुंहिंजी क़ब्र सुनत मुताबिक़ एतिरी ठाहिजो बसि कची। त वरी क़ब्र जो हिकिड़ो मौलवी इहो उन चयसि तुंहिंजे पिणे जे क़ब्र ते जो कुबो ठहियो पियो आहे, पर उहो ड्राह पोइ वसियत कर। हाणे पाण में था वॻनि पिया। पीर दिलबर साईं असांजो दोस्त, असांजो उस्ताद, असां वॾी संगत अथसि, खंडियारे में ईंदो हो। उन चयो आहे त ही जतोई जो ख़ुतबो न पढ़ो, इहो वहाबी अथव। ऐं उहो पढ़नि था। अब्दुल रहीम सिकंदरी जेको वीचारो मरी वियो आहे, हाणे रब ॼाणे उहो ॼाणे, उन जा वाइस तव्हां ॿुधो त जले थो त मायूं न वठी वञो क़ब्र, बासूं न पासियो, क़ब्र वारनि खे सॾ न कयो। असांखे तव्हां ज़लील कयो आहे, वहाबी असां ते खिलनि था। असांजो चयो नथा वठो, भला पंहिंजे मौलवियुनि पीरनि जो त चयो वठो। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमादहू ला शरीक लहू, चवंदो आ फर्ज़ वाजिब सुन्नतूं तन्या तर्क मपा। तिरन सदी हीअ ॻाल्हि थी साईं असां हंडा, नांगा पंहिंजे नफ़्स खे का सही राह सुणा, त सैयद अब्दुल लतीफ़ चए दोज़ख संदी बाहि तो आॾो ई न अचे। भिटाई साहब त वॾो क़ुरान ई हदीस जो ॼाणू हुयो, चोटीअ जो आलिम हुयो।
बेटा साहब फरमाचे भाया तो बैत से आयतूं आहिनि कि बैत कौन थव ई आयतूं थव कुरान हदीस जी तशरीह थव। हाँ मां तव्हां खां पुछां थो जंहिंखे बिस्मिल्लाह जी माना न अचे, ला इलाहा इल्लल्लाह जी माना न अचे, कुल हुवल्लाह जी माना न अचे, न निमाज़ न कुरान जी तिलावत न रोज़ो, तव्हां ॿुधायो त भिटाई साहब जो वारिस उहो आहे या भिटाई साहब जा वारिस ई आहिनि? हक़ु लतीफ़ जिए लतीफ़ सभु कामरेड जी वारिस ते आहिनि भिटाई साहब। हक़ु लतीफ़ जिए लतीफ़ भिटाई साहब जा शेर पढ़ी अचनि, हक़ु लतीफ़ जिए लतीफ़ हरू भरू भिटाई साहब जे गिचे में पिया हू तो वॾो आलिम हुयो। भिटाई साहब त चवंदो हुआ हिकांदा हबीब सां मुहिब मिठा मंठार सिद्दीक सादिक सिद्दीक जे सरदार सरदार उमर अदालत अगरो उस्मान इज्जतदार कादिर पंहिंजे कुर्बसी कया अलीसी इकरार ज़मरूदी जिनसार हसन मीर हुसैन। मां तो ते भिक्षा ते तंबूरा चौक ते भी इहो शेर पढ़ियुमि। अॼु जेके भिटाई साहब जा वारिस आहिनि गादीअ ते वेठा आहिनि, भिटाई साहब जो इहो शेर दरगाह तां चाकूअ सां कतराए छॾियो। हाणे मां तव्हां खां पुछां थो भिटाई साहब जा वारिस इहे या ही जेके साहबा जा ग़ुलाम आहिनि? तव्हां ॿुधायो भिटाई साहब जा वारिस आहिनि के? बसि हक़ु लतीफ़ जिए लतीफ़ कलंदर शहबाज हाफिज़ कुरान हो, हाफिज़ मोहम्मद उस्मान मरवंदी चोटीअ जो आलिम हुयो। उन जा किताब असांजे खंडियारो जे लाइब्रेरी में पिया आहिनि। उन जो ख़लीफ़ो उन जो शागिर्द मुरीद लकी शाह सदर सेवा रोड सां तव्हां ईंदो हैदराबाद वॾी दरगाह अथसि, उहो बि चोटीअ जो आलिम। ही भेण 15 शबान ते सॼी सिंध बलोचिस्तान जा भंगी चरसी मवाली सब ज़ाले मर्दे 2000 पुलिस दरगो ते संभाल जे लाइ बीठी भंगिन खे संभालण अचे। कलंदर शहबाज खे चयोसीं सॼी ज़िंदगी असां चरस पीता भंगू हीरोन न निमाज़ न रोज़ो, हाणे तोखे पारत थई बसि आया हूं धमाल हईसीं सभु गुनाह तुंहिंजे हवाले। मां तव्हां खां पुछां थो कलंदर शहबाज जेकर इन्हनि चर्सिन ऐं मलंगनि ऐं भंगोरनि खे ॾिसे हा त हिननि जे मुंहं ते टांकी मले न आया? सभु कमीना जे बुज़ुर्गनि जा वारिस थिया। सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह कुरान मजीद जो हाफिज़ हो, हाफिज़ अब्दुल वहाब। छा नालो? हाफिज़ अब्दुल वहाब फारूकी, हज़रत उमर जी औलाद हो फारूकी। चोटीअ जो आलिम हुयो। दरवाज़ा शरीफ उन जो मदरसो हूंदो हो, उन जो जनाज़ो भी मदरसे मां निकितो। सचल चवंदो जो चो यारानू नहीं मनेदा मुफलिस ते मफूल रहेदा मैं तर्क तन्हा को कर दी यार दी घरोली भर दी काला कनू में डर दी। 17 रमज़ान ते मेलो लॻो आहे। रमज़ान जे महीने में जेके मेले ते आया न रोज़ो न कुरान जी तिलावत न तरावी। रमज़ान में नाच ज़िना चर्स हक़ मौजूद लानत हुजे तव्हांजी नज़रे ते। सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जहिड़ो हुजे हा त हिननि जे मुंहं ते तो मले आया। सचल जा वारिस इहे आहिनि या ही आलिम याफ़िज़? तव्हां ॿुधायो। ही कामरेड ही देशी ये बुजुर्गनि जा वारिस। सचल चवंदो राफ़िज़ हाफ़िज़ कॾहिं न थी वे मरते मरते जीवे
सचल चंदो जो नबी जे यारन सा दुश्मनी रखंदो कुरान नसीब को न थींदुस एक दफो मरी वरी जिंदा थे वरी मरी वरी जिंदा थे कुरान नसीब को न थींदुस गाल सच्ची में कर दी यार दी घड़ोली भर दी काला कनू में डर दी बुधायो सचल जवार सही है या हूँ याफिज वारसन आलिम वारसन बुजुर्ग मां त बरेली दोस्तन के चवंदो आहियां त हज़रत महबूब सुभानी जे गिचीअ में तव्हां पिया छो हज़रत महबूब सुभानी त पक्को वहाबी हंबली सऊदी अरब वारा दुबई वारा कतर वारा ये सब अरब हंबली माना असां देवबंदन खां बि कट्टा वहाब तव्हां रात ॾींहुं वहाबिन खे गारियूं था ॾियो हज़रत महबूब ज़ुबानी त वहाबिन जो बाबो सम्झो था या न हज़रत महबूब ज़ुबानी त पंहिंजे पुट खे वसीयत कई आ बुनैया ला तदो मन सिवल्लाह ओ मुंहिंजा पुट मां तोखे पारत थो कयां त ॾुख में मुसीबत में परेशानी में तकलीफ़ में मूंखे न सॾिजां मुंहिंजे अल्लाह खे सॾिजां तुझी मां कोन ॿुधंदुसि अल्लाह ॿुधंदुसि या बुनैया ला तर्जुमन सिवल्लाह ओ मुंहिंजा पुटड़ा मां तोखे पारत थो कयां तो उमेद ऐं आसरो मूं में न कजा उमेद ऐं आसरो मुंहिंजे अल्लाह में कजा तुंहिंजूं उमेदूं मां पूरियूं कोन कंदुसि मुंहिंजो अल्लाह पूरो कंदो या बुनैया ला तखफ अहदन सिवल्लाह ओ मुंहिंजा पुटड़ा मां तोखे पारत थो कयां त डिॼ सिर्फ़ रब जी ज़ात खां छो त तुंहिंजे नफ़े नुक़सान जो मालिक हिकिड़ो अल्लाह हो उनजो किताब गुनियत तालिबीन त तव्हां पढ़ो तफ़सील जीलानी हू त वहाबिन जो बाबू तव्हां हर भरू उनजे गिचीअ में पिया हो हक़ पीर पोच पीर दस्तगीर आहे हुनजो अक़ीदो करो तव्हां छा पिया कयो बुज़ुर्गनि वारो रस्तो ई तव्हां बदिलाए छॾियो बुज़ुर्ग इहे चवंदा हुआ त असांखे सॾियो कोई त रब जे तरफ़ दावत ॾींदा त माई भागी चवंदी हुई त बेटा जा बेटा ई मुंहिंजो उमेद थो तव्हां त माई भागी जे पोयां हो अलाह वारनि वारो रस्तो त तव्हां छॾे ॾिनो दुआ कयो अलाह सम्झे असांजा साईं अमरोटी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा सम्झ ॾे में सुपिरी न त करे में चरियो ईअं न करियो जीअं खीरु खरियो जंहिं महिल खीरु खरे वेंदो आहे त कुतो बि हिनखे न लकींदो आहे दुआ कयो अलाह असांखे सम्झ ॾे हिननि वीचारनि खे बि सम्झ ॾे अला किन अक्सरहुम ला यशऊरून क़ुरान तो फरमा मुशरिक खे सम्झ न हूंदी आहे वॾा वॾा डॉक्टर वॾा वॾा इंजीनियर वज़ीर गवर्नर जनरल मुल्क पिया हलाइनि पर दीन जे बारे में एतिरी बि सम्झ न आहे जेतिरी कुते खे सम्झ हूंदी आहे पोइ हिकिड़ो वाणियो हुयो उनजे बुत ते पियो कुतो पेशाब ॾिसे पियो भला इबरत हासिल करे त भेणा हिनजे हथ में त काशे कान्हे न रहंदो ॿाहूं ॿधी करे चईंदो अड़े वाह मुंहिंजा भॻवान साईं केॾा तव्हां नरम दिलि ऐं महिरबान आहियो जो कुतो मुंहं में मुटे थो त कुते खे हाणे हिननि खे केरु सम्झे मुंहिंजा भॻवान साईं केॾा तव्हां नरम दिलि ऐं महिरबान आहियो जो कुतो तव्हांजे मुंहं में मुटे थो पियो त कुते खे बि कुझु कोन था चयो वाह जो तव्हांजो सब्र आहे तव्हांजे सब्र खे सलाम मुशरिक जी सम्झ खस्ती कलंदर शहबाज़ जो कुबो किरी पियो तव्हांखे सांभर आहे या न भला इबरत हासिल कनि बाबा पंहिंजे कुबे खे कोन बचाए सघियो त असांखे कीअं बचाईंदो न बाबा या वॾी मुसीबत सिंध ते अचणी हुई पर कलंदर साईं उहा मुसीबत पाण ते खई सिंध खे बचाई
वरी जो धमाको थियो कलंदर साईं जी दरगाह ते 1500 मलंग मरी विया। अरे बाबा ये तो हाजरी भराण विया इन्हनि खे त बचाया चई बाबा वॾी क़यामत अचणी हुई पर थोरनि खे मारियनि घणनि खे बचाया। ईअं शैतान उन्हनि खे सिंगारे ॾींदो। पंहिंजो अक़ीदो सही बनायो, नमाज़ पढ़ो, क़ुरान मजीद जी तिलावत कंदा कयो। साईं तव्हांखे चयो बुज़ुर्गनि सालनि जी सोबत में रहो। ये अल्लाह वारा अॻे तो हुया साईं मोहम्मद इब्राहिम ठटवी, साईं नूर मोहम्मद साहब, साईं कासमी साहब विया हलिया। हाणे हा साईं मोहम्मद इब्राहिम जा बचड़ा आहिनि साईं अरशद साहब। हिते भी तव्हांजे इलाइक़े में वॾो बुज़ुर्ग अथव साईं हबीब रहमान, साईं अब्दुल हक साहब ज़ौर, ये भी वॾा बुज़ुर्ग अथव। इन्हनि खे बि ख़िलाफ़त मिले थी। अॼु वाइदो कयो त इन्हनि वटि वेंदासीं, रुॻो जिन्हनि कढाइण जे लाइ न वञो, भितर ऐं पथर पगाइण जे लाइ रुॻो न वञो, धागा ऐं तावीज़नि जे लाइ न वञो, अलाह जो नालो सिखण जे लाइ। इहे अलाह वारा इन मक़सद जे लाइ न आया आहिनि। मथां तव्हां सम्झो त रुॻो साईं हबीब रहमान जो कमु जिन कढिया। वॾो आलिम आहे, शेखुल हदीस आहे, उन्हनि जो इहो धंधो बि न आहे। हू चवनि था माना हिन बहाने सां केरु अचे त हुनखे अलाह जो नालो सेखारियो। साईं फरमाईंदा त असां जेकर माण्हुनि खे रोकींदासीं त ही वेंदा मुशरिकनि ॾे, बिदअतनि ॾे वेंदा, पैसा बि फुरींदनि, ईमान बि फुरींदनि, फ़ाइदो बि कोन थींदो। अज़म कयो त हिननि वटि हाज़िरी भराई, सालनि जी सोबत में रहो, बुज़ुर्गनि जो अदब कयो, एतिराम कयो। साईं अब्दुल हक ज़ौर साहब ये किथे वेठा आहिनि? शहरी में आहिनि, ओॾां वेंदा कयो। इहे हिन जे लाइ वेठा आहिनि त तव्हांखे अलाह जो नालो साईं। असांजा हज़रत साईं हमादुल्लाह अलैहि रहमतुल्लाह अलैहि सचल फ़क़ीर हूंदो हो, हिकिड़ो मंगरियो, इहो बि मंगरियो, आलिम बि कोन हो, हाफ़िज़ बि कोन हो, पर साईं ॿेर वारा हुनजी दावत कंदा वॾा ॿेर शरीफ़। उते जो सचल फ़क़ीर पहुचे त साईं जन बीठा आहिनि इस्तक़बाल, मानी हुन जे लाइ पाण खणी अचे। हज़रत साईं हमादुल्लाह अलैहि जी उन सचल फ़क़ीर खे फरमाईंदा, ओ सचल, जेकर तोखे को ज़मीन ऐं आसमान जेतिरो सोन ऐं चांदी जो खोड़ भरे करे तोखे चवे त हिकिड़ो साओ अलाह जे नाले खां वाफ़िर रह, फरमाईंदा सचल, ओ ज़मीन ऐं आसमान जेतिरो सोन ऐं चांदी जो खोड़ कुर्बान कजां, पर हिकिड़ो साओ बि अलाह जे नाले खां वाफ़िर न रह। साओ खणंदा आहियूं नी असां, अल्लाह, वरी पोइ हिते थींदो हू अल्लाह हू, ये मश्क कराईंदा आहिनि असांजा बुज़ुर्ग। जंहिं महिल तव्हांजी इहा मश्क थी वई, राति जो निंड में सुता पिया हूंदव, साहु पिया खणंदव त अलाह जो नालो पियो निकिरंदो, मानी पिया खाईंदव, साहु कढ निकिरंदो त अलाह जो नालो पियो निकिरंदो। इन्हनि जे बारे में तो शाह साहब फरमाए, मन मने तन तस्बीह दिल दबूरो जन, तारों जे तलब जूं वहदत साण भजन, वदहू वाहिदहू इहो राग रगुन से सुताई जागन, निंड इबादत जन। वेंदा कयो साईं हबीब रहमान, साईं अब्दुल हक ज़ौर साहब ॾे, ओॾे ठटे वञो साईं अरशद साहब, साईं असांखे अलाह जो नालो सेखारियो। जंहिं महिल बाने जो रब सां तालुक़ थींदो नी, हुनजो तवजो सिर्फ़ु रब ॾे। हिन जो मिसाल हीअं आहे, जे हिकिड़ी माई आहे, घर में पंहिंजे बचिड़े खे सुम्हारे आई, हिकिड़े पासे ॾांहुं टांडा पिया, ॿिए पासे ॾांहुं पाणी पियो, टप पाणीअ जो पियो, ॿिए पासे ॾांहुं टांडा, उते विच में बचिड़े खे सुम्हारे आई, खूह ते दिलो भरण जे लाइ जो वई,
हाणे वञे पई रस्ते में पंधु पई करे पर हुनजी दिलि सॼी बचे ॾे खूह मां पाणी पई कढे पर हुनजो तवजो सॼो बचे ॾे हो मथे ते पाणीअ जो दिलो भरियल हुयुसि पर महसूस कोन पियो थिए मुंहिंजे मथे ते जाए सॼो तवजो केॾे हो अलाह वारनि जो कमु इहो तव्हांजी दिलि खे रब ॾे मोकिलियो तव्हांजी दिलि जो तवजो रब ॾे साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी वारा वॾा जेका थर ॾे ॾाई विया मुरीद हुजनि दावत ते हिकिड़ो लौ हो हुन लय मां ला इलाहा इल्लल्लाह जो आवाज़ साईं जन फरमाइनि लईअ खे खोटियोसि लईअ खे जो खोटियूं त हुनजे पहाड़ में हिकिड़ो पुराणो लाश सॼो ॻरी वियो आहे पर हुनजी ज़ुबान बि सालिम चपड़ा बि सालिम ढंढड़ा बि सालिम साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाई गुनाहगार माण्हू हुयो पर अल्लाह जो ज़िक्र कंदो हो ये अल्लाह जे नाले जी बरकत है जो इन जा चपड़ा भी सालिम ढंढड़ा भी सालिम ज़ुबान भी सालिम फरमायूं जेकर हिन जो का अल्लाह वारे सां ताल्लुक़ हुजे हा ऐं दिलि सां रब खे यादि करे हा त क़यामत हिन जो जिस्म भी सालिम रहे भली ॾिसो वञी अल्लाह वारनि जा जिस्म सालिम आहिनि उन्हनि जो कफ़न भी सालिम असां अखियुनि सां ॾिठा सालनि खां बाद उन्हनि जी क़ब्र खोटी वई खुशबू साॻी थी कफ़न भी सालिम जिस्म भी अॼु वाइदो कयो त सालनि जी सोबत में रहंदासीं साईं अहमदुल्लाह आले जी रहमतुल्लाह आले हिकिड़ो हुयो भरिसां पन्याकल जा जुमो जिसकाणी उतो जो हुयो हिकिड़ो फ़क़ीर हुयो जुमो पोइ हर जुमे जी निमाज़ दरगाह ते पढ़े हाले जी पोइ हिकिड़ी कुराड़ी चयसि त साईंअ खां तावीज़ वठी अचां जुमे ते वरी आयो साईं खां तावीज़ वरितई साईं तावीज़ ॾिनुसि कुराड़ीअ खे तावीज़ लॻी वियो असर थियुसि वरी बि उन जो ॿियनि खे ॿुधायो त वरी ॿिए जुमे ते ॿियनि टिनि माइनि चयसि असांजे लाइ बि तावीज़ वठी वरी जुमे खां पोइ साईंअ खे चई साईं ॿ टे कुराड़ियूं आहिनि उन्हनि जे लाइ तावीज़ साईं वरी टियों जुमो थियो त अञा कुराड़ियूं वधियूं तो साईं अहमदुल्लाह अलैह जी रहमतुल्लाह अलैह फवा फ़क़ीर हाणे तूं बि फाथे मूंखे बि फसाई हाणे तुंहिंजी जान बि न छुटंदी मुंहिंजी जान बि न छुटंदी बसि हाणे उते वञी चओ त बाबा मां तावीज़ वठणु न वेंदुसि जंहिंखे तावीज़ वठिणो आहे पाण वठणु साईं जन फरमायो असां इहो तावीज़ था ॾियूं त पाण अचनि त अलाह जो नालो हुननि खे सेखारियो सालनि जी सोबत में रहनि तव्हां तावीज़ वठी बसि हलिया था वञो बसि कमु लथो वाइदो कयो ठीकु आहे तावीज़ बि वठिबा पर असुल मक़सदु असांजे हिन बुज़ुर्ग जो साईं हबीब रहमान साईं अब्दुल हक ज़ोहर साईं मोहम्मद इब्राहिम टटवी साईं हाले जी वारा साईं ॿेर वारा असुल हिननि जो मक़सदु हो त माण्हुनि जो ईमान ठहे माण्हू शिरक ऐं बिदत खां परे थिए उॾाई वेंदा त पैसा बि वेंदा ईमान बि हली वेंदो इन बहाने जीअं शिकारी शिकार कंदो आहे न पोइ हाली दाणा रखंदो मानीअ जा गभा रखंदो जोर छटींदो मक़सदु छा हूंदो आहे उहो शिकार सो ही बि अलाह वारा तावीज़ लिखनि था पढ़ाई कनि था मक़सदु छा आहे शिकार अलाह जो नालो मतां तव्हां सम्झो त बसि असांजे बुज़ुर्गनि जो धंधो थी वियो आहे तावीज़ ईअं न आहे अलाह ताला हुननि खे इन ॻाल्हि खां बेनियाज़ कयो घर में क़ुरान ऐं निमाज़ वारो माहौल बनायो बरकत क़ुरान में अॻे बरकत हुई आहे न मां पाण हारीअ जो पुटु आहियां मुंहिंजो वालिद साहिबु कुर्मी बाबू साईं चवंदो हो त 20 रुपया मण हूंदी हिक लख बुआ खे त केरु लेखींदो ई कोन 11 रुपया मण हुई सारी पलाल खे त माण्हू बायूं ॾींदा बरकत अॼु भेण 2500 रुपया कणिक जो मण आहे बोह भी 300 रुपया रेज़की मण पियो हले 4500 सुपर चांवर मण
पलाल भी पैसनि जो पोइ बि हार नई ज़मींदारनि जा 2 हथ मथे थियनि त भाण बि ॻिचीअ में आहे ट्रैक्टर बि ॻिचीअ में आहे माना बरकत न आहे असांखे यादि आहे असांजो वॾड़ियूं आलिम आहियूं त कोन हूं हाफ़िज़ आहियूं त कोन हूं वीचारनि खे क़ुर मजीद ॾिसी बि ॾांहुं कोन ईंदो हो पर असां नंढे हूंदे ॾिसंदा हुआसीं झंड ते वेहंदियूं ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदियूं इल्लल्लाह जो ज़िक्र हलंदो अल्लाह जो विर्द हलंदो हुन में बरकत हूंदी असांजा वॾड़ा आलिम त कोन हाफ़िज़ त कोन वीचारनि खे क़ुर मजीद ॾिसी बि ॾांहुं कोन ईंदो पर असां ॾिसंदा हुआसीं ॾांदनि खे छोड़ींदा ज़मीन ते वेंदा पोइ चवंदा बिस्मिल्लाह अला तुहार अल्लाह तुंहिंजे आसिरे जाट जाट सां बिस्मिल्लाह हूंदी अल्लाह जो नालो हूंदो हुन में बरकत हूंदी हिकिड़ो खरार अन्न जो लहंदो सॼो साल पिया खाईंदा हुआसीं शादियूं गमियूं बि थींदियूं लटा कपिड़ा बि वठंदा हुआसीं उताकूं बि महिमाननि सां भरियूं पयूं हूंदियूं राति जो खीर जूं चौरियूं भरिजी ईंदियूं सुबुह जो किलो किलो 2-2 किलो मखण नाश्ते में ईंदो अलाए केॾे वई बरकतूं बरकतुनि जूं धौणियूं कढी छॾियूं हाणे जिथे वञ त सुबुह जो इहो चांहि ऐं पापड़ असांजी अमड़ अलाह साईं हुनखे सिहत बि ॾिए असांजे लाइ न रब हुनखे सिहत सां डिघी उमिरि ॾिए अम्मा फरमाईंदी आहे त हीअ न शाकुर में पाणी कोन आयो त मूंखे सांभर